ॿी ख़बर शामिल कंदासीं ऐं मूंखे ॿुधाईंदासीं ठट्टू में टोड़ी फाटक जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाईंदड़ 7 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। ठट्टू मामा खे ख़बर ॾियो पिया जिते टोड़ी फाटक जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाईंदड़ 7 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। जीए सिंध तहरीक अख़बार सूर्या सिंधी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, ॿुधाइजो त 7 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठट्टे में 3 ॾींहं अॻु में टोड़ी फाटक जे शहीदनि जो ॾियारो मिलायो वियो हो। मुख़्तलिफ़ जेके कॉम्प्रेस धुरियुनि जे पारां जिते कॉम्प्रेस ॾियारो मिलायो उन जे मज़ार ते हाज़िरी भरी वई हुई, पर जीए सिंध तहरीक करनानी ग्रुप पारां ठट्टे प्रेस क्लब में हिकु प्रोग्राम टोड़ी फाटक जे शहीदनि जे याद में जेको आहे तक़रीब मुनक़द कई वई हुई, जंहिंखां पोइ अॼु केस साम्हूं आयो आहे। ठट्टे थाणे ते एफआईआर दाख़िल कई वई आहे, जंहिंमें ठट्टे थाणे जे एसएचओ कादरबज बराणी जे मदद हेठि कलम 124A ऐं 123A तहत जीए सिंध तहरीक करनानी ग्रुप जे मरकज़ी अॻवाननि जिन में सोहेल सिंधी, अब्दुल कयूम अबड़ो, नसीर मंगी ऐं जस्ट ठट्टे जे अॻवान रज़ाक उनड़, यूसुफ करनानी, रावल करनानी ऐं महबूब अली जलालानी खे नामज़द कयो वियो आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। उन्हनि ते बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल करण खां पोइ पुलिस उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रही आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस तंज़ीमनि जे पारां इन केस जी मज़म्मत कई वई आहे ऐं चयो वियो आहे त टोड़ी फाटक जे शहीद जेके थिया हुआ उन्हनि खे भेटा ॾियण लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कया विया हुआ मुख़्तलिफ़ हंधनि ते। ठट्टे में बि जीए सिंध तहरीक पारां अहिड़े क़िस्म जो ॾियारो मल्हायो वियो हो, पर अहिड़े क़िस्म जो केस दाख़िल करे कॉम्प्रेस जेके तंज़ीम आहिनि उन्हनि में कावड़ जी लहर फहिलाइण लाइ एसएचओ ठट्टो कादरबज बराणी पंहिंजे मदद में इहो ॼाणायो आहे त जेके टोड़ी फाटक जो जेको ॾियारो मिलायो वियो उन बारे में खेसि सोशल मीडिया जे ज़रिए ख़बर पई आहे। जेका सूरताल जंहिं ते कुड़ बहस थी रहिया आहिनि त एसएचओ जेको पंहिंजे हद में आहे, ठट्टे में प्रोग्राम थियो आहे त उनजो 3 ॾींहंनि खां पोइ केस दाख़िल थो करे ऐं उन में हुन ज़िक्र कयो आहे सोशल मीडिया जे ज़रिए खेसि ख़बर पई आहे। उन पुलिस जे अमल ते ठट्टे जे तोड़े सॼे सिंध जे जेका कॉम्प्रेस धुरियुनि में सख़्त कावड़ जी लहर ठाहियल आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ख़बरुनि अपडेट्स जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं शॉर्ट ब्रेक खां पोइ अवां ॾिसी सघंदा प्रोग्राम जी फ्रंट पेज। ॾिसंदा रहो केटीएन न्यूज़।